बिल्कुलु रईस हिकिड़ो वॾो नालो हो। ऐं तव्हां साईं जी एम सैयद जो ज़िक्र कयो त साईं जी एम सैयद बि लिखे थो त सिंध में अगरि ॾिसिजे त इमाम इनकलाब मौलाना सिंधी खां पोइ अगरि को वॾो माण्हू आहे त उहो साईं भुरगड़ी साहिबु आहे। साईं मोहम्मद हाशिम लगाई साहब असां वटि पहुची चुका आहिनि ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त साईं लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए साईं जो इस्तक़बाल करियो आहे। साईं मोहम्मद हाशिम लगारी साहब जी सिहत बि नासाज़ आहे, पर उन हूंदे बि जॾहिं असां हिन प्रोग्राम जी साईं खे दावत ॾिनी अर्ज़ु कयोसीं त साईं इनकार न करे सघिया ऐं पाण हिन हालत में ऐं व्हीलचेयर ते साईं आहिनि, हली आया आहिनि। असीं साईं जन जा लख थोराइता आहियूं। मोहम्मद हाशिम लगाई साहब जो बैरिस्टर भुरगड़ी साहब ते तमामु वॾो कमु आहे ऐं साईं वॾो वॾो किताबु असांखे ॾिनो आहे जंहिंमें पूरी तहक़ीक़ आहे। कार्रवाई तरफ़ वापसि अचूं था ऐं असां वटि जेके अजड़ियूं आयूं आहिनि उन्हनि खे बि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अदी शाहाना भुरगड़ी आहे, अदी शहनाज़ राहू आहे, अदी नज़ीर बानो लाशारी साहिबा आहिनि, अदी नाज़िया भट्टी साहिबा आहिनि, अदी बख़्तावर राठौड़ आहिनि, अदी नज़ीर कुरैशी आहिनि ऐं आपा मुमताज़ भुट्टो साहिबा जेका असां सां गॾु स्टेज ते आहिनि। ऐं उन्हनि सभिनि खे भलीकार चवां थो ऐं जेको ख़ासि करे असांजा जेके भुरगड़ी आया आहिनि उन्हनि सभिनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। ऐं गुज़ारिश कंदुसि निसार भुरगड़ी साहिब खे त पाण अचनि ऐं भुरगड़ी साहिब ते कुझु ॻाल्हाइनि। निसार भुरगड़ी। जीअं सिंध, जीअं बैरिस्टर रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी, जीअं लतीफ़। अॼु जंहिं शख़्स जी वरसी लाइ पाण हिते गॾु थिया आहियूं उहो हिकु अज़ीम इंसान, एशिया जो ॾाहो चऊं या सभ खां वॾी डिग्री उन टाइम ते जेका हासिलु कई उहा बैरिस्टर रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी हो। ऐं रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जे वरसी जे प्रोग्राम में आयल चाचा मोहम्मद हाशिम लगारी साहब ऐं स्टेज ते वेठल ॿिया दोस्त, भुरगड़ी बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं असांजा अदीब दानिश्वर, बाक़ी जेके सिंध जी कुंड कुर्च में आयल सभिनी खे भलीकार। ऐं हीउ शानदार प्रोग्राम जेको वरसी जो असां वटि आहे उहो बैरिस्टर रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जो आहे। जो रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी हिकु नालो आहे, हिकु अलॻि तारीख़ आहे। हीअ उहा तारीख़ जेका ग़ुलामी खां आज़ादी जी तारीख़ आहे, जेका अंग्रेज़ खे ललकार करण जी तारीख़ आहे। रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी हिकु अज़ीम शख़्स हो ऐं अज़ीम इंसान हो। ऐं उनखां वधीक वॾी ॻाल्हि इहा त जो उनजी शख़्सियत खे उजागर करण में जेका उन ते किताब लिखिया ऐं जेको विसारियल नालो हो रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी खे, उहो नालो उहो ज़िंदा कयो ऐं उहा तारीख़ जेका पाण सभिनि खे अॻियां आहे, पाण सभिनि जे हथ में आहे। ऐं आउं थोरी देरि पहिरीं जंहिं उन शख़्स खे घरां वठणु वियुसि चाचा मोहम्मद हाशिम लगारी साहब खे, त उनखे कैनोला पास थियल हो ऐं बाक़ाइदे बेड ते सुतल हो। ऐं चाचा वीचारे जी तबियत जेका हुई उहा तव्हां हिते ॾिसी सघो था, पर जेका असां उनजे घर उतां ॾिठी त व्हील चेयर ते खणी ॿ टे माण्हू खणी उनखे जॾहिं महिल व्हील चेयर ते विहारियोसीं ऐं उतां वठी आयासीं त ॾिठोसीं त हुनखे दर्द हो, हुनखे जेको लॻा हो इन हालत में, इन कंडीशन में, पर हथ में चाचे जे में बैरिस्टर रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जो किताब हो। अहिड़नि माण्हुनि खे सुञातो आहे या अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कयो आहे। चाचा हाशिम लगारी जहिड़नि माण्हुनि जो क़दुरु कयो आहे ऐं उनखे सुञातो आहे, उनखे उजागर कयो आहे। ऐं अॼु जॾहिं उहो नालो बैरिस्टर रईस गुलाम अहमद भुरगड़ी जो सिंध में, पूरी दुनिया में, पाकिस्तान में किताबी सूरत में आहे त चाचा जे ख़िदमतनि सां आहे। ऐं अॼु पाण खे हिन वरसी में इहो वचन करिणो पवंदो ऐं इहो पाण खे वाइदो करे उथिणो पवंदो त रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जेके सिंध लाइ, पाकिस्तान लाइ ऐं पूरे पंहिंजे वतन लाइ जेके ख़िदमतूं कयूं या जेको नक्शे क़दम ॾेई आहिनि, पाण उन नक्शे क़दम खे ज़िंदा करियूं। ऐं रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जी वरसी, ॾियारा ऐं उनजूं यादूं या उनजी ज़िंदगी मां जेको उनजो ज़िंदगी जो जेको सबक़ु ॾिनल हो, पाण उन सबक़ खे पिरायूं ऐं उन सबक़ ते हलूं त पोइ सिंध, पाकिस्तान, पाण
ख़ुशहाल हूंदासीं, छो जो ही ललकार कंदड़ इंसान हो जे अंग्रेज़ समाज में लथई त जेकॾहिं अंग्रेज़ समाज में उन टाइम ते ॻाल्हाइण वॾो मसइलो हूंदो ऐं हीउ हिकु ज़मींदार क़िस्म जो माण्हू हो, पर उन टाइम जो आबा ज़मींदार या वॾेरे हुजण जे बावजूदि हिन पंहिंजी तालीम ऐं पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां चयो त अंग्रेज़ समाज खे क़बूल न कयो वेंदो, हिते जेकॾहिं हलंदो त सिंध धरती जे हिसाब सां हलबो, सिंध वतन जे हिसाब सां हलंदो, सिंध दोस्ती जे हिसाब सां हलंदो। ऐं सॼी सिंध जे अदीबनि दानिश्वरनि ऐं भुरगड़ी बिरादरी जे सभिनी दोस्तनि भाइनि खे चवंदुसि त रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जी ज़िंदगी अपनायो, रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जे ॾिनल वाट खे पाण रोशन करियूं, उनखे बहाल करियूं, पोइ ॾिसूं त ज़िंदगी आसान आहे। रईस गुलाम अहमद ख़ान भुरगड़ी जो जेको मिशन हो इहो हिकु अज़ीम मिशन हो। वरी बि आऊं तव्हां सभिनि जो थोराईंदो आहियां। GSN वरी महिरबानी निसार भाउ, असां वटि साईं यार भुरगड़ी जे अॻवानी में मिरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट खां काफ़िलो आयो आहे, असीं उनखे भलीकार चऊं था ऐं मोहतरम ख़लील भुरगड़ी साहिबु हिते आहिनि, उनखे मूं हिकिड़ो मैसेज कयो, उन चयो त मूंखे वञिणो कराची आहे पर भुरगड़ी साहिब जे नाले ते आहे, तव्हां ज़रूरु ईंदुसि। असां वटि हिते प्रोग्रेसिव राइटर एसोसिएशन हैदराबाद चैप्टर जा सदर साईं मंज़ूर थईम साहिबु मौजूदु आहिनि, ऐं उनखे बि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। ह्यूमैनिटी फस्ट फाउंडेशन जी पूरी हिकिड़ी टीम असां वटि कई आई आहे, उनखे आऊं दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। असगर भुरगड़ी आहे ऐं मौलवी मोहम्मद रफ़ीक भुरगड़ी साहिबु, ऐं सम्झां थो हिन वक़्तु बहितरीनु मुक़रर आहिनि, मौलाना सिंधी जे नाले सां जेको आहे उहे सुञाता वञनि था, उन्हनि जा पोइ